पैगंबर फरमाए तो ए इंसान हो मोमिन हो अज बुधी छो मां जंहिंजो मौला उनजो ही अली मौला थो। ऐलान का बाद में बाजुल मो पकड़े करे मां ये खणी चवा इंसान के जिंझोले करे चे खबरदार बुधे नथो परे वेठो आ त भला दिस बाजुल मो वठी करे मथे करे चे मुखा बाद में ही थो। खुदावंद आलम अवा असा के इन अकीदे ते कायम और दायम रखे जो समझी सको सुन्नतूं बियूं मल्हायूं था पिया उन सां गॾो गॾु ईद गदीर बि कर सुन्नत जो ऐलान आहे। जेकर इन सुन्नत के समझी करे यो डंकण भी सुन्नत जो रखो था पिया पांचो भी मथे था कयूं पिया हर सुन्नत ते अमल क्यों था जो को है अहम ऐलान 1.25 लाख मजमे जो ऐलान उठन जे पलावण जो मेंबर ठाए करे हो हेडो सारो ऐलान खाजी हो का खबर न है। खुदावंद आलम खां दुआ गहूं त असा जे इन ईमान के कायम और दायम रखे। सलवात पढ़ंदा आले मोहम्मद ज़ात मजलिस कबूलियत वास्ते बुलंद तर सलवात। मोमिनीन बानियानी मजलिस जे कान उनके सेहत कामला वास्ते बुलंद तर सलवात। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलवात। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना मौलाना अबुल कासिम मोहम्मद अस्सलातु वस्सलामु अला अखीही व इब्ने अम्मिही इल्मुल अव्वलीना वल आखिरीना अली इब्ने अबी तालिब। अस्सलातु वस्सलामु अला हसनिल मस्मूमिल वल हुसैनिल गरीब अल्लज़ी कुतिल मज़लूमन बिला जुर्मिन वला खता फी अर्ज़े करबला मिनल ख़याम या ज़ैनब व या उम्मे कलसूम व या रुक़ैया व या सकीना अलैकुन्न मिन सलाम अल्लज़ी
वकानल बाकिरो सगीरन वकानत ज़ैनबो मुक़य्यदतन मिनल करबला इला शाम। आवाज़ दे मैं नहीं आदी तो नामन कूफे। मां गाल करे छड़ी तो बधो यो कह चयो कह तो मैं नहीं आंदी। पाक इमाम हुसैन अलैहिस्सलाम जॾहिं जनाबे मुस्लिम खे चयो त वञ कूफे में मुझो नाइब थी करे वञी तबलीग कर, कूफे वारनि खे ज़रूरत आहे, राह निजात वञी ठाहे, उतां जे ख़्यालात खे ॾिस। जाम खत लिखा थो वञ उते ॾिसी करे मूंखे पोज़ीशन ॿुधाए ऐं मूंखे ॿुधाए त मां अचां। पर हा मुस्लिम मां अकेलो न आहियां, मूंसां फैमिली गॾु आहे। जनाबे मुस्लिम न कई सरदार मां न वञा, एतिरो ज़रूर चई मुंहिंजा सरदार तू ही बहितर थो ॼाणे। जनाबे मोहम्मद हनफिया खे वतन छॾिया मूंखे कूफे तो मोकिले, सफ़र जे लाइ भेनरूं गॾु वथियूं थो वञे, जवाननि खे वञी थो विरहाईंदो, बहितर तू ही थो ॼाणे। इमाम हुसैन अलैहिस्सलाम रोई करे खाड़ीअ ते हथ रखी जनाबे मुस्लिम खे चई मुस्लिम मां ॼाणा थो पियो जवाननि जी ज़रूरत आहे, पर मां हुजते ख़ुदा आहियां। मतां ई कूफे वारा चवनि त असां पैगाम मोकिलियोसीं न आहे। मां सम्झां थो कूफी तमामु हिरिफ़दार आहिनि, मां ॼाणा थो जनाबे मुस्लिम तैयार थियो न, साम्हूं घर जे दरवाजे ते आयो, खेमे जे साम्हूं आयो, जनाबे मुस्लिम जी घरवारी जनाबे अब्बास जी भेण जंहिंजो वेठी हुई, जनाबे ज़हरा जो आवाज़ आयो। जनाबे ज़हरा फरमाए थी मता मुस्लिम खे झले, मुंहिंजे लजपाल बचड़े जो पहिरियों नाइबा, जेकॾहिं मोकिलेसि थो त इजाज़त ॾेई छॾिजां। जंहिंजो क़रीब आयो जनाबे मुस्लिम खे ॾिसी करे रोई करे फरमाए थी मैं नहीं आदी तू ना वन कूफे। ओ एक मिनट कनीज ते लावे, मेरा छोटा पुत्र है और रात को डरदाए को अपने नाल समावी। मर्जी तेरी है वो वतना कीते हो आमी आन आमी ओ प्यो इब्राहिम दा ओ मिलते लावी मैं को ईद ते पुतार मिलावी। सरताज मां झलियान थी मां त तोखां पहिरियां ई कुर्बानी ॾेई चुकी आ। जनाबे मुस्लिम फरमाए तो तोखे कीअं ख़बर पई? चए तो तोखे जे हुसैन मौला मोकिलिया मुड़े ज़हरा पाण आई आहे। जनाबे अम्मा फरमाए थी मुस्लिम खे न झलजा, ओए पहिरियों पैगाम जेको मुंहिंजे बचड़े हुसैन जो खयूं थो वञे, मसलत हुसैन जी आहे, मां त इजाज़त ॾेई छॾी थी। मां एतिरो ज़रूर अर्ज़ु कयां थी मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि, इन्हनि खे वधियूं वञ, तन्हाई पसंद न कजा, पर एतिरो ज़रूर चवां थी हर मां जी उमेद हूंदी आहे बच्चा मूंसां ईद कनि। हज जी ईद हुई मुस्लिम मां एतिरो ज़रूर चवां थी
तुझी मर्जी अचे न अचे पर ईद ते मूंसां ज़रूर बचड़ा मिलाए जा मुझी झोली खाली आ मोमिन हुजे जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम सफ़र कंदो रहियो जनाबे मुस्लिम जी ख़बर पई आ कंहिं राह वारे ख़बर ॿुधाई आ जनाबे इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहजादन के सॾु करे जनाबे मुस्लिमन जे धीउनि खे मथे ते हथ रखी करे शफ़क़त जो हथ रखे आ चैन तो अज कुछ घोरो त मां ॾियां ईद जा ॾिहाड़ा हुया इमाम जूं भाणे जूं सम्झी वयूं रोई करे चयो मामा जे कॾहिं ॾियणु चाहे तो दुर न असुल दुर मिलाए जॾहिं जो इमाम हुसैन अलैहिस्सलाम के चयो असुल दुर मिलाए इमाम जाने वियो सम्झी वियो ईअं हथ जा आङुरनि खे दराज़ कई मथे करे चए थो बचड़ियूं आङुरनि जे साम्हूं ॾिसो आ छा ॾिठो हिकिड़े जी खमीस लथल आहे ॿिए खां नथी लहे हिकिड़ो इलाज पियो करे थो जले आ हिन खे त पाराईंदी बि अम्मा हुई ओ लाहींदी अम्मा हुई हिन खे झिणक न ॾे मां लायांसि थो खमीसूं जॾहिं भेनरुनि जो मंज़र ॾिठो आहे मामे जे क़रीब जी हथ ॿधी रोई करे चयो मामा हिते हथ खे रोके आ मां अम्मा खे वठी अचां ओ जेका सिकंदी थी रहे हर दरवाज़े खां ॾिसे थी कॾों ईंदा मुंहिंजा बचड़ा ओ अची ईद कंदा मूंसां मोमिनो जॾहिं मां आई ज़ालिम ज़ुल्म करणु शुरू कयो ये हेॾे होॾे ॾिसी करे वॾे खे नंढो चए थो भाउ अॼु जल्दी करे आ मामे अब्बास खे सॾु करे आ अॼु अब्बास